ही ॾिस, अॼु मुंहिंजी धरती, मुंहिंजी थकिजी चूर थियल धरती, ज़ख़्मी पुरण थियल धरती, जुगन कना पेरें पंधु पियल, जीउ झुरियल, वक़्त जी अदालत में कारो कोट पाए पंहिंजी बक़ा जो मुक़दमो पाण विढ़ी रही आहे। पाण पंहिंजी वकील बणी बीठी आहे। वक़्त जो जज हैरत मंझां खेसि ॾिसी रहियो आहे, पुछी रहियो आहे, छा तूं उहा ई धरती आहीं जंहिंखे ज़ंजीरुनि में जकड़े आंदो वियो हो ऐं जंहिं वटि पाण सां थियल ॾहकार जा गवाह न हुया? हा, मां उहा ई धरती आहियां। कॾहिं कॾहिं कंहिं कंहिं धरतीअ ते अहिड़ो बि वक़्तु ईंदो आहे जॾहिं हूअ पाण ई उथी बीहंदी आहे, कारो कोट पहिरे वक़्त जी अदालत में पाण पंहिंजो मुक़दमो पाण विढ़ंदी आहे ऐं उन धरतीअ जा समूरा वासी उन जा गवाह बणबा आहिनि। मां बि उहा ई धरती आहियां, मां बि उहा ई धरती आहियां, मां बि उहा ई धरती आहियां।